नज़ीम प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर भलीकार पाण हिन वक्त ज़िक्र पिया कयूं बरसातुनि जे हवाले सां त हिन वक्त मूं सां DG PDMA सैयद सलमान शाह मौजूद आहिनि जेके PDMA सिंध जा DG आहिनि। सैयद सलमान शाह साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। फरमाइएगा कि सिंध में जो बरसातें इस वक्त चल रही हैं उनकी तबाहकारियों के हवाले से फरमाइएगा कि कितनी तबाहियां हो चुकी हैं और PDMA उस हवाले से क्या कर रही है। जैसे कि सिंधी में पाण ॻाल्हाए थो, सिंधी चैनल आहे न मुंहिंजे ख़्याल में। जी जी सिंधी में ॻाल्हाए वठो। हा, अरे हिन ताईं जेको इहे थियो आहे स्पेल जेके पोएं महीने में जुलाई में 3 स्पेल थिया, वरी अगस्त जी 2 तारीख़ खां जी कंटिन्यूसली हले थो। अॼु तमामु घणी कल्ह बि पिछले सिंध में काफ़ी घणी बारिश पई आहे। त हिन ताईं तक़रीबन 31,000 घर जेके आहिनि न उहे या त मुकमल तौर ते या कुझु उन्हनि जो कुझु हिसो ॾेई चुको आहे। अगरि पाण अमवात जी ॻाल्हि कयूं त तक़रीबन 137 माण्हू फौत थी चुका आहिनि इन बारिश में करे ऐं तक़रीबन 500 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। अगर पाण ज़मीनुनि जे नुक़सान जो ॻाल्हि कयूं त हेसिताईं सर्वे जे मुताबिक़ अञा त सर्वे डिटेल हले थो, पर तक़रीबन 7 लाख एकड़ ज़मीन जेकी आहे उहा उन में फसुल जो नुक़सान थियो आहे, जिन खे गवर्नमेंट ऑफ सिंध 9 ज़िलनि खे 723 जेमनि खे क्लेमिटी हिट बि डिक्लेयर करे छॾियो आहे। रोड नुक़सान जी ॻाल्हि कयूं त तक़रीबन 2125 किलोमीटर रोड जेको आहे न उहो कंहिं न कंहिं सूरत में मुतासिर थियो आहे। किथे फुल तबाह थियो आहे, किथे उन पार्शली पार्ट्स जेके आहिनि उहे पार्टली किथे उहो ख़राबु थियो आहे। इहा सूरत ॻाल्हि आहे। जेसि ताईं रिलीफ पहुचाइण जी ॻाल्हि आहे त तक़रीबन असां 25,000 खां मथे जेको आहे न असां टेंट्स, तक़रीबन 10,000 खां मथे 12,000 जे क़रीब असां राशन बैग, 80,000 खां मथे असां मॉस्किटो नेट्स ऐं ॿियूं जेके एसेंशियल जेके शयूं हूंदियूं आहिनि ज़रूरत जूं कंहिं बि रिलीफ कैंप में या जिते माण्हू ॿाहिरि निकितल आहिनि ऐं डिस्टर्ब आहिनि त उन्हनि खे पुॼायूं वेंदियूं आहिनि, उहे असां पुॼायूं आहिनि ऐं मज़ीद बि ऑपरेशन हले थो अञा कंटिन्यूअस। सही सलमान शाह साहब इहो ॿुधाइजो त PDMA जो कमु छा आहे ऐं PDMA जे हुजण खां पोइ बि एतिरियूं तबाहकारियूं या एतिरो सभु कुझु थिए पियो त पोइ PDMA जो फ़ाइदो। अगरि PDMA जो बिल्कुलु कमु जेको आहे उहो 4 फेज़िस में हूंदो आहे। तयारी करणु, प्रिपेयर्डनेस करणु, जॾहिं को कंहिं शइ जो चांस हूंदो आहे या पाण जेके पीस टाइम कंदा आहियूं उन में तयारी करणु PDMA जो कमु हूंदो आहे। उन खां पोइ जॾहिं खुदा न ख़ास्ता अहिड़ी सूरत थी वञे त उन में असांजो कमु हूंदो आहे रिलीफ प्रोवाइड करणु ऐं जॾहिं रिलीफ फेज़ मां निकिरींदा आहियूं त पोइ असां उनखे रिहेबिलिटेट करण जे लाइ पंहिंजी कोशिशूं कंदा आहियूं। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि कंहिं हद ताईं सही आहे कि हिकिड़ो आइडियल सिचुएशन जीअं चइजे कि PDMA पंहिंजी फुल कैपेसिटी ते जेको इंसाज जो जंहिंजे तहत असांखे रोल करणु हुजे ओतिरो त असां कोन करे सघिया आहियूं। पर पहिरीं खां जेको पंहिंजे PDMA काइम थियण खां पहिरीं जेकी सूरत हूंदी हुई पाण बिल्कुलु रिएक्टिव हूंदा हुआसीं, उहो रिएक्टिव खां थोरो सो पाण प्रोएक्टिव थी विया आहियूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां, पहिरीं अगरि सैलाब ईंदो त इहे असां टेंट वेंट राशन वग़ैरह इन्हनि शयुनि जो इंतज़ाम कोन हूंदो हो, असांजी मशीनरी कोन हूंदी। हींअर तक़रीबन 150 खनि मशीनरी असां वठी ऐं उहे क्रिटिकल पॉइंट जिते पाणी हमेशह बीहंदो आहे उते असां पहिरीं बीहारे छॾियूं आहिनि। इन करे तव्हां कराची में ॾिसंदा हूंदा कि मींहुं पए थो त कलाक 2 कलाक 3 कलाकनि में जेके मेन आर्टरीज़ आहिनि उहे खुलियो थी वञनि, उते ट्रैफिक वरी रवां दवा थी थो वञे। इहा शइ तव्हां पास में ॾिसंदा हुआ कुझु अर्सो पहिरीं त ईअं कोन हूंदो हो। अहिड़ी तरीक़े सां रिलीफ जे जिते तव्हां ॻाल्हि कयो था त माण्हू 2-2 3 4 ॾींहं अञा वेट कंदा हुआ, पोइ गवर्नमेंट पैसा रिलीज़ कंदी हुई, पोइ उहे शयूं अची वेंदियूं हुयूं, पोइ माण्हू खे पहुचायूं वेंदियूं हुयूं। हाणे उन में बहितरी आई आहे ऐं तव्हांजी ॻाल्हि हिकु ताईं थी आहे कि आइडियल त कोन थियो आहे, पर असां वक़्त सां गॾु हिनखे इम्प्रूव करण जी कोशिशि कयूं था। जेकी कमियूं कोताहियूं रहिजी थी वञनि उहो गवर्नमेंट खे असां वापसि ॿुधाईंदा आहियूं, पोइ गवर्नमेंट हुन में कुझु न कुझु जेके पंहिंजे लिमिटेड रिसोर्सिस हूंदा आहिनि उन अंदरि जेको कुझु करे सघंदी आहे उहा कंदी आहे। सही सलमान शाह साहब इहो ॿुधाइजो 2011 में असां ॾिठोसीं त पूरी सिंध में जेका ही ॿोॾि वारी सूरत हाल हुई 2010 में बि PDMA 2010 खां वठी 2022 ताईं 12 सालनि में छा अहिड़ो पंहिंजो पाण में बहितरी आंदी आहे जो अहिड़े डिज़ास्टर वारी सूरत हाल में सिंध जे अवाम खे फ़ाइदो पहुची सघे। जेकॾहिं न थियो आहे त PDMA त सिंध जे अवाम जे मथां बोझ आहे, सिंध जे बजट जे मथां बोझ आहे इहो इदारो। अगरि उहो तव्हां चवण था अचो त बेशक चई सघो था कि बोझ आहे, पर जेतिरी शइ तव्हांखे हिन काफ़ी डिटेल में एक्सप्लेन कयो आहे। 2010 में जॾहिं PDMA ठही कोन हुई तॾहिं छा सूरत हाल हूंदी हुई ऐं 2010 ही डिपार्टमेंट जेको आहे न उहो हिकु ॾींहं में कोन ठहंदा आहिनि, दे टेक टाइम। उन में माण्हू खे ट्रेन करण में, माण्हू खे उन स्टेज ते पहुचाइण में, डेवलप मुल्कनि में तव्हां ॾिसो कि कमियूं पेशियूं हूंदियूं आहिनि। असां त अञा अंडर डेवलप कंट्रीज़ आहियूं जंहिंमें फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स हूंदा आहिनि। असां चाहियूं था कि असांजा माण्हू असांजी फील्ड ताईं प्रेजेंस हुजे, यानी कि डिस्ट्रिक्ट लेवल ते प्रेजेंस हुजे, पर अनफॉर्चुनेटली PDMA को हेडक्वार्टर लेवल ताईं आहे, कराची जे लेवल ताईं आहे, फील्ड में असांजी प्रेजेंस कोन्हे। हा, हिकु ताईं रीजन ताईं असां पहुता आहियूं, असां हुते वेयर हाउसिस ठाहे छॾिया आहिनि,
ऐं ॿियो असांजी ऑफिसूं वग़ैरह ठहनि पियूं, जेके वेयर हाउसिस हूंदा सभिनी डिवीजनल हेडक्वार्टर ते। हींअर बि असां पंहिंजे गवर्नमेंट खे जेको अॼु खां 2 टे ॾींहं पहिरीं ॿुधायो कि असांखे हेड़ी सूरत खे मुंहुं ॾियण जे लाइ डिस्ट्रिक्ट लेवल ताईं हुजणु घुरिजे। उहो डिस्ट्रिक्ट लेवल जे लाइ सीएम साहिब सां बिल्कुलु एग्री कयो ऐं फॉरन एक्शन वरितऊं। हुननि चयो कि तव्हां हिनजी जेकी बि कोड फॉर्मेलिटीज़ हूंदियूं आहिनि, समरी ईंदी आहे, सिंधी बैंक में मंज़ूर कराइबी आहे, ताकि स्कूल में प्रेजेंस हुजे ऐं वधीक प्रोएक्टिवली करे कमु करे सघो। त हुनजो गवर्नमेंट जो जेको उहो आहे कि विलिंगनेस हूंदी आहे, उहा आहे। पर डेफिनेटली ॿियूं कुझु शयूं हूंदियूं आहिनि न, प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि, कुझु जेको आहे न उहो कंस्ट्रेंट्स हूंदा आहिनि, फाइनेंशियल रिसोर्सिस जा कंस्ट्रेंट्स हूंदा आहिनि, ह्यूमन रिसोर्स जा कंस्ट्रेंट्स हूंदा आहिनि। त उनमें असां जेके बि असांजे कंस्ट्रेंट्स आहिनि उनमें असां पंहिंजो पूरो करण जी कोशिशि कयूं पिया। सही सलमान शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त जेकॾहिं मां अव्हां खां इहो पुछां 2010-11 वारी बोर्ड जे हवाले सां, हिन वक़्तु तव्हां था ॿुधायो तव्हां 25,000 टेंट ॾिना आहिनि, 10,000 खां वधीक जेको आहे अव्हां राशन तक़सीम कयो आहे, त 2010-11 में अव्हां जी कैपेसिटी छा हुई ऐं हिन वक़्तु कैपेसिटी छा आहे? ॾिसो 2010-11 में त हिकिड़ो बि टेंट पावर कोन हूंदो हो गवर्नमेंट वटि ख़रीद कयल। जेके टेंट ख़रीद कया हुआ उन वक़्तु हीअं मूं वटि 70,000 टेंट पहिरीं खां असां ख़रीद करे रखियल आहे। इन करे माण्हुनि खे फौरी तौर ते पहुचनि था। उन वक़्तु जेको आहे उहो मच्छरदानी हूंदी कोन्हे, पोइ तयारु थींदियूं हुयूं, पोइ ख़रीद थींदियूं हुयूं ऐं पोइ माण्हुनि खे पुॼाई वेंदियूं हुयूं। हाणे असां वटि 1.5 लख मच्छरदानियूं आहिनि, 80,000 मूं ॾेई छॾियूं आहिनि। त इहे शयूं प्रिएम्प्टिवली असां कयूं आहिनि न। ऐं 2010 जी बोर्ड सां अगरि तव्हां हींअर जी रिलीफ जे मामले में अगरि तव्हां कंपेयर कंदा त हू त तमामु वॾो क्वांटम जो अल्हम्दुलिल्लाह हिन दफ़े असांखे एतिरा नुक़सानात कोन थिया आहिनि। 2010 में 75 लख माण्हू मुतासिर थिया हुआ। हींअर जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, जेके असां वटि रिपोर्ट्स आहिनि, उन मुताबिक़ 11 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि ओवरऑल सिंध में। त उन क्वांटम जो हिन क्वांटम सां कंपेयर कोन था करे सघो। पर उनजे जेको अगरि कंपेरिज़न तव्हां कंदा रिलीफ प्रोवाइड करण में केतिरो कुझु असां रहिया आहियूं, त उहो तमामु बहितर रहियो आहे 2010 जे मुक़ाबले में हींअर 2022 में। अच्छा सलमान शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त सिंध जा उहे इलाइक़ा जेके सफ़ा ॾोराहा इलाइक़ा आहिनि, उते पीडीएम जो मतिलबु वजूद कीअं आहे, मौजूदु आहे, उते नुमाइंदा कीअं मौजूदु आहिनि, उते कीअं पिया कमु कयो अव्हां? मूं तव्हांखे इहो हींअर ॿुधायो थोरी देरि पहिरीं कि डिस्ट्रिक्ट लेवल ताईं असांजी प्रेज़ेंस कोन्हे, न ई डिवीजनल लेवल ते असांजी प्रेज़ेंस आहे। जेको असांजी ऑर्गेनाइज़ेशन सेटअप आहे उनमें पीडीएम में जेको आहे उहो प्रोविंशियल लेवल जी बॉडी आहे ऐं उनजा जेके डिस्ट्रिक्ट में नुमाइंदा आहिनि उहे डिप्टी कमिश्नर्स हूंदा आहिनि। त डिप्टी कमिश्नर हिकिड़ी पीडीएम जे वर्किंग आर्म आहे जेकी डिस्ट्रिक्ट में कमु कंदी आहे। इहा ई कोताही या कमी बेशी जेकी आहे उहा मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो कि उहा असां हाईलाइट कई आहे कि डिप्टी कमिश्नर खे डिज़ास्टर मैनेजमेंट खे डील करण जे लाइ हिकिड़ो डेडिकेटेड स्टाफ हुजे, जंहिंखे DDMA चइबो आहे, डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी। जीअं प्रोविंशियल लेवल ते त पाण एस्टेब्लिश करे छॾी 2010 जे कोड खां पोइ, पर उनखे पाण अञा ताईं डिस्ट्रिक्ट लेवल ताईं कोन खणी विया आहियूं। त उहो जॾहिं डिस्ट्रिक्ट लेवल ते पहुचंदी त पोइ असांजी परफॉर्मेंस में काफ़ी फ़र्क़ु अची वेंदो। तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं सिंध जे कंहिं इलाइक़े मिसाल तौरु जाम साहिब सठमेल में या जमाल शाह में कंहिं माण्हू खे बरसाति जे हवाले सां को नुक़सान थो पहुचे, का तकलीफ़ थी अचे, उहो डिज़ास्टर में आहे, त उनजे लाइ पीडीएम में कुझु नथी करे सघे? मूं इहो कतई कोन चयो, तव्हां हिनखे रीवर्ड पंहिंजे हिसाब सां न कयो। मूं इहो चयो आहे कि हिन जे सेटअप में डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो जेको हेड आहे उहो डिप्टी कमिश्नर आहे। पीडीएमए जी डिस्ट्रिक्ट ते रिप्रेज़ेंटेशन डिप्टी कमिश्नर कंदो आहे ऐं डिप्टी कमिश्नर पंहिंजे लिमिटेड रिसोर्सिस जे अंदरि जेको कुझु करे सघे थो उहो माण्हू खे उन रिलीफ प्रोवाइड करण जी पूरी कोशिशि कंदो आहे। पर डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर त उतां जा जेके आहिनि, जेके नुमाइंदा आहिनि या उतां जा बादशाह लॻा वेठा आहिनि, उहे त निकिरनि ई कोन था बरसातुनि वारी सूरत हाल में, त आवाम ते कीअं पहुचंदा उहे? न जी, बिल्कुलु ईअं कोन्हे। ऐं पाण बि फील्ड में विज़िट कंदो रहियां। सॼो ॾींहुं डिप्टी कमिश्नर मूं सां गॾु कोऑर्डिनेशन में हूंदा आहिनि। हींअर अगरि तव्हां ॻाल्हि कयो त DC सजावल हींअर बि केटी बंदर ते वेठो आहे, पंहिंजो शाह बंदर ते वेठो आहे, हिन वक़्तु हुते मौजूदु आहे। 10-15 मिंट पहिरीं मूंसां ॻाल्हाए अथसि। DC ठटो हिन वक़्तु केटी बंदर में वेठो आहे। उनखां पोइ निकिरी करे घारो थो अचे, उते मशीनरी ज़रूरत आहे, मूंखां डिमांड कई मशीनरी मोकिलियो, हुते पुॼा पियो ऐं तव्हां हुते मशीनरी मोकिलियो, मशीनरी मोकिलियूं पिया। त ईअं तव्हां हिकिड़ी जनरलाइज़ स्टेटमेंट जे लिहाज़ सां बि तव्हांजी ॻाल्हि तव्हां चई था सघो, पर फैक्चुअली ग्राउंड ते ईअं कोन्हे। सॼी एडमिनिस्ट्रेशन कम में लगी पई है। सैयद सलमान शाह साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, DG PDM में सैयद सलमान शाह सां गॾु मौजूदु हुआ। उन्हनि जो चवणु इहो आहे त डिस्ट्रिक्ट लेवल ते जेका PDM आहे उहा एतिरी फाल न आहे जेतिरी डिवीजन लेवल ते आहे, लेकिन डिवीजन लेवल ते बि एतिरी फाल न आहे जेतिरी सूबाई लेवल ते आहे, ऐं सूबाई लेवल ते एतिरी फाल न आहे जेतिरी वफ़ाक़ी लेवल ते आहे, ऐं वफ़ाक़ी लेवल ते जेका डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उनजो नालो आहे NDMA।
जिनजो नालो मतलब आहे त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, पर उनजे कम मां ॾिसी लॻे थो त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी असल में नथिंग डूइंग मैनेजमेंट अथॉरिटी बणिजी वई आहे। उनखे कुझु करणो नाहे, कुझु नज़र नथो अचे, छो त हर साल असां ईअं ई तबाहकारियूं ॾिसंदा आहियूं ऐं असांखे को बि कमु कंदे नज़र नाहे ईंदी। इहा डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी हिन वक़्तु पूरे मुल्क में जेके तबाहकारियूं आहिनि उन सां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिते का बि मैनेजमेंट कमु न पई करे। PDM में हुजे, NDM में हुजे, सूबाई हुकूमतूं हुजनि, ज़िली हुकूमतूं हुजनि या वफ़ाक़ी हुकूमतूं हुजनि, पर को बि हिन वक़्तु कमु न पियो करे ऐं उहो कमु न करण जो नतीजो इहो आहे त हर साल असांखे बरसाति जूं जेके तबाहकारियूं आहिनि उन्हनि खे ॾिसणो थो पवे ऐं उन सां जेका असांजी ज़रई मईशत आहे उनखे करोड़े अरबे रुपयनि जो नुक़सानु थींदो आहे। उन सां गॾोगॾु करोड़े अरबे रुपयनि जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे जेको अॻु में ई न हुजण जे बराबरि आहे, पर जेको मौजूदु आहे थोरो घणो उनखे बि नुक़सानु थो थिए ऐं इहो नुक़सानु जेको आहे असांजी मईशत ते तमामु घणो जेको आहे मनफ़ी असर विझे थो, जंहिंखां पोइ असांजी जेका सूरत हाल आहे उहा हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ बद खां बदतर थींदी पई वञे। सिंध में स्पेशली जेका बरसाति जी सूरत हाल हले पई उनखां पोइ इंफ्रास्ट्रक्चर त तबाह थियो आहे, ज़री मईशत तबाह थी आहे, बीमारियूं पैदा थियूं आहिनि। उनखां पोइ जेको कमु करणु खपे हुकूमतनि खे उहे ख़ामोश वेठल आहिनि, उन्हनि तरफ़ां को बि कमु न पियो थिए। सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त फलाणो DC जेको आहे उहो हिते वेठो आहे, पर उहे बि 2-3 कलाकनि जे लाइ ईंदा आहिनि, विज़िट करे हलिया वेंदा आहिनि, को बि प्रॉपर कमु न पियो थिए। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो आहे त गुज़िरियल 10-12 सालनि खां उहे साॻियूं तबाहकारियूं हर साल रिपीट थींदियूं आहिनि, पर उन्हनि खे कॾहिं बि उते फिक्स न कयो वियो आहे ऐं उहे तबाहकारियूं हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जारी आहिनि। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफ़ाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।